नाज़रीन, जामशोर में सिंधी अदबी बोर्ड इंतज़ामिया पारां मुशाइरो कोठायो वियो। रिपोर्ट कर रहा है अली मुराद चांडियो। सिंधी अदबी बोर्ड जामशोर में इल्मी अदबी सरगर्मियुनि जो सिलसिलो जारी है। बोर्ड के चेयरमैन मखदूम सईद जमा आतिश की हिदायतुनि ते मखदूम तालिब इल्म मौला ऑडिटोरियम में मुशाइरो थी गुज़रियो, जंहिंमें सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल औरत ऐं मर्द शाइरनि वॾे अंग में शिरकत करे पंहिंजूं नक़्व तख़लीक़ूं पेश कयूं। मुशाइरे की सदारत बोर्ड ऑफ गवर्नर्स की मेंबर ऐं नाले वारी लेखिका नज़ीर नाज़ कई, जॾहिं त डॉक्टर ममताज़ भुट्टो, मरियम मजीदी ऐं रुखसाना प्रीत चन्नड़ ख़ासि महिमाननि तौरु हिस्सो वरितो। अॻे बि हिकिड़ो मुशाइरो थी चुको आहे ऐं अॼोको मुशाइरो बि उन हिकिड़े असांजे प्रोग्राम्स जे सिलसिले जी हिकिड़ी कड़ी आहे ऐं इंशाअल्लाह मुख़्तलिफ़ ॿिया प्रोग्राम बि कंदा रहंदासीं। तमामु सुठो ताउन असां सां आहे सभिनी जो, अदीबनि जो, ऐं इन खां पोइ बि इंशाअल्लाह रहंदो। इहा वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। मां अॼु हेतिरे तबियत ठीकु न हूंदे इहो हाल ॾिसी, इहो प्रोग्राम ॾिसी, शाइरी ॿुधी मुंहिंजी दिलि एॾी ख़ुशि थी आहे, छो जो सम्झां थी त साईं जो रूप अॼु ख़ुशि हूंदो। असीं ख़ुशि, मां मुबारकबाद सईद जमा खे ॾियां थी। मां सम्झां थी त तमामु सुठी कोशिशि आहे सिंधी अदबी बोर्ड जे पारां। अहिड़ा मुशाइरा थियणु खपनि, अहिड़ियूं गॾिजाणियूं हिक ॿिए सां मिलण सां हिक ॿिए जे ख़्यालनि खां आगाही थिए थी। मुशाइरे जी जेका ख़ासि ॻाल्हि आहे उहा इहा आहे त हिन मुशाइरे में सीनियर असांजा जेके राइटर आहिनि उहे बि शामिल आहिनि, असांजा जूनियर यंगस्टर जेके तख़लीक़कार आहिनि उहे बि शामिल आहिनि, ऐं सभिनी खां जेका इनकलाबी ऐं जेका वॾी ॻाल्हि मां हिते सम्झां थी उहा इहा आहे त औरतुनि जी नुमाइंदगी तव्हांखे सभिनी खां वधीक लॻंदी। ऐं हिन इहो वाहिद मुशाइरो आहे काफ़ी वक़्त खां पोइ जंहिंजी सदारत ख़ासि महिमान ऐं एज़ाज़ी महिमान समूरी औरतूं आहिनि। त इहो हिकिड़ी औरत जेका असां वटि पुठिते रहिजी वई आहे, उनखे जेका नुमाइंदगी मिली आहे, उनखे जेको मौक़ो मिलियो आहे, उहो बि हिकिड़ो साराह जोॻो क़दम आहे। तमामु घणी असां वटि जेको आहे हिकिड़ी कोविड जे करे या ॿियनि जी एक्टिविटीज़ जे करे कुझु जेके ॿियूं आहिनि उन्हनि जे करे अहिड़ा प्रोग्राम कोन था थियनि, पर अॼोको हीउ जेको मुशाइरो आहे सो हिकिड़ी नौजवाननि जी ऐं सभिनी जेके शाइरनि जी हिकिड़ी तर्जुमानी करे थो ऐं अहिड़ा थियणु खपनि। रिसाला उन जा पब्लिश थियनि था, औरतुनि जो रिसालो आहे, बहिराण आहे, ॿारनि जो रिसालो आहे। आउं सम्झां थी त इन्हनि प्रोग्रामनि जे ज़रिए, इन रिसालनि जे ज़रिए ही इदारो सिंधी अदब जे फ़रोग़ लाइ अञा बि घणा क़दम खणी सघे थो। अॼु जो मुशाइरो हिकिड़ो सिंध जो रिकॉर्ड मुशाइरो आहे जेको तव्हां ॾिसो, ऐं हिन में तव्हां ॾिसंदो त सॼी सिंध मां शाइराऊं कई आया आहिनि, कुंड कच्छ मां, ऐं हर मकतब फ़िक्र जो माण्हू हिन में तव्हांखे नज़र ईंदो। हिन जो मक़सदु ऐं थीम इहो आहे त सिंध जे माण्हूअ खे सिंधी अदबी बोर्ड ॾेखारिजे ऐं सिंधी अदबी बोर्ड ॾांहुं उन्हनि जी रग़बत थिए, ऐं जेको नौजवान माण्हू आहे जंहिंखे स्टेज घटि मिले थी या जेको परे जो विसारियल माण्हू आहे उहो हिन स्टेज ते अची पंहिंजा शेर, पंहिंजा ख़्याल पेश करे ऐं उहो सॼी सिंध सां गॾिजी वञे, सॼी सिंध सां मुंसलिक थिए। मुशाइरे में सिंधी अदबी बोर्ड इंतज़ामिया इदारे अंदर मुस्तक़बिल में भी इल्मी ऐं अदबी सरगर्मियूं जारी रखण जो अज़म वरजाईंदे तमामु जल्द मच कचहरी कोठाइण जो पिणु ऐलान कयो। अली मुराद चांडियो, आवाज़ TV जामशोर।